प्रोग्राम जे आगाज़ में असां अॼु ॻाल्हि कईसीं। अॼु आउं पंहिंजे हिन ॻाल्हि खे हींअर जंहिं माण्हू सां, जंहिं दोस्त सां, जंहिं महिमान सां, जंहिं शख़्सियत सां असां ॻाल्हाईंदासीं उहो बिल्कुलु उन मुताबिक़ आहे। त इन करे मूंखे ख़ुशी थींदी आहे ॻाल्हाइण में ऐं प्रोग्राम खे नोट में। प्रोग्राम जे आगाज़ में असां इहा ॻाल्हि कईसीं त असां कुझु हैबिट्स आहिनि जेके चेंज करण जी ज़रूरत आहे ऐं ख़ासि तौर ते असां वटि स्टडी सर्कल्स आहिनि या ख़ासि तौर ते शागिर्द आहिनि जेके ईंदड़ 2 महीननि में इम्तिहाननि खे मोड़ींदा साल जे इम्तिहाननि में। ऐं उन में कहिड़ा टाइमिंग्स आहिनि पढ़ण जा, कहिड़ा टाइमिंग्स आहिनि तव्हांजे फिज़िकल एक्टिविटीज़ जा, तव्हांजा ईटिंग हैबिट्स, तव्हांजे माण्हुनि सां मिलण, सोशल मीडिया, उनजो इम्पैक्ट ऐं तव्हांजो फोकस ऑन स्टडी ऑन टारगेट छा आहे, तमामु ज़रूरी आहे। ऐं अॼु हींअर जेको असां वटि महिमान आहे उहो बिल्कुलु एप्रोप्रिएट आहे उन हवाले सां, जेके असांखे ॿुधाईंदा, सम्झाईंदा, गाइड कंदा असांखे, ख़ासि तौर ते नौजवाननि खे। त मां नौजवाननि में अचां थो, अञा ताईं अचां त अहिड़ी ॻाल्हि कान्हे का। त छा करणु खपे, कीअं करणु खपे, कीअं पंहिंजे स्किल्स खे असां ठीकु करे सघूं था, छा सिखी सघूं था, छा करे सघूं था, कहिड़ा कहिड़ा प्लेटफॉर्म्स आहिनि जेके असांजो इंतज़ारु कनि था, किथे किथे असां में रस्ट अची वई आहे ऐं असां पंहिंजो पाण खे ख़ामोश हिकु पुर्ज़े वांगुरु फिटी करे छॾियो आहे। सो अॼु असांजा मौज़ूज़ महिमान आहिनि जेके असांखे सम्झाईंदा त कहिड़ियूं कहिड़ियूं क्वालिटीज़ आहिनि जेके पाण खे ख़बर न आहे जेके असां में अंदरि आहे ऐं नौजवान खे करणु छा खपे। अॼु असांजो मौज़ूज़ महिमान आहे साक़िब नियाज़ ख़ासि करे, मोटिवेशनल स्पीकर आहे, ट्रेनर आहे, टीचर आहे, सुठो दोस्त आहे, बहितरीनु इंसानु आहे। मलिकार, गुड मॉर्निंग। थैंक यू वेरी मच। कीअं आहियो साक़िब, तव्हां ठीकु आहियो? ग्रेट, अल्हम्दुलिल्लाह। मूंखे ॾाढी ख़ुशी थी तव्हां सां मिली ऐं मूंखे ॾाढा मुंहिंजा पॉज़िटिव वाइब्स एक्टिव थी विया आहिनि ॾाढा। त साक़िब, नौजवाननि चवनि था त असांखे केरु निंड मां उथारे, ऑर्डर ॾेई वञे, गाॾी दरवाज़े ते बीहारे वञे, ड्राइवर हुते बीठो हुजे, असां जॾहिं मूड थींदो त पोइ चवंदासीं असां हेॾां हल होॾां हल, पाणे वरी हुते सुम्ही पवंदासीं। छा कनि? मतिलबु प्लेट में तयारु हुजे, सुबुह जो उथनि त वो बस खाइनि, हर शइ। आई थिंक इन में पेरेंट्स जो बि रोल अचे थो एंड एट द सेम टाइम नौजवाननि जो। जेका नौजवान खे असल में ज़रूरत आहे हिन वक़्तु इन दिस एज इज़ गाइडेंस। टैलेंट सां भरिया पिया आहिनि पर ख़बर न आहे टैलेंट कहिड़ो, ख़बर न आहे, बसि उहो टैलेंट खे टैप करिणो आहे ऐं उनखे ॿुधाइणो आहे त यार तव्हां में हीउ टैलेंट आहे एंड यू कैन डू वंडर्स। तव्हां दुनिया में हर शइ करे सघो था। बिल गेट्स खे बि साॻियो दिमाग़ु आहे, स्टीव जॉब्स खे बि साॻियो दिमाग़ु हो, हर इंसान खे अलाह साईं जेको आहे साॻियो दिमाग़ु ॾिनो आहे। सो जेको सॉफ्टवेयर आहे न उन में एप्स रुगो इंस्टॉल सुठियूं करणियूं आहिनि। सो जेकर एप्लीकेशन छो त डिजिटल दौर आहे न, एप्लीकेशन जेको नौजवान सम्झे थो एब्सोल्युटली एब्सोल्युटली हींअर ताईं हैंग लॻो पियो आहे, हैंग लॻो पियो आहे। सो वायरस लॻल आहे, वायरस लॻल आहे। इहो मां नथो करे सघां, मां कीअं कयां, मूंखे अपॉर्चुनिटीज़ आहिनि, मां त बसि ईअं ई रहंदुमि सॼी, असां लाइ किथे को रोज़गार ई न आहे। ईअं न आहे, अॼु डिजिटल दौर आहे, डिजिटल दौर में यू कैन डू एनीथिंग। तव्हां पंहिंजे घर वेठे करोड़ों रुपया, लखे रुपया, हज़ार रुपया महीने में कमाए सघो था। डिपेंड्स तव्हां केतिरो स्किल सेट आहे। सो अगरि स्किल सेट नौजवान में अची वञे ऐं उहा गाइडेंस जेका आहे न उहा चिणग अंदरि भरी वञे त बसि सो चिणग अगरि भरी वेंदी दे कैन डू एनीथिंग इन दिस वर्ल्ड। सो गाइडेंस जो फुक़दान। मां नंढिड़ो मिसाल ॾियां साक़िब जो। साक़िब ख़ैरपुर, यस ख़ैरपुर मां छो निकितो, कॾहिं निकितो, छा कयो जो साक़िब अॼु हींअर ॿुधाए पियो, सम्झाए पियो, ज़माने खे ॾेखारे पियो? वाए आई थिंक क्यूरोसिटी, अंदरि जेका तजस्सुस हो न, कुझु करिणो आहे अॻिते, कोई मतिलबु ईअं आइडियल न वञिणो ऐं बिज़ी रहणो। नौजवान खे इहो मैसेज बि हूंदो की पंहिंजो वक़्तु जेको आहे न उन में कुझु न कुझु कंदा रहो, डू समथिंग, कोई एक्सपेरिमेंट कंदा रहो। मतिलबु इवन उहो बाइक बि ठाहिणी आहे न, खोलणी आहे, उहा बि कंदा रहो। कुझु न कंहिं शइ में पंहिंजो पाण खे इन्वॉल्व रखो। फॉर एग्ज़ाम्पल अगरि पर्सनली डेवलप करिणो आहे पंहिंजो पाण खे त किताबु ज़रूरी आहे। सो बुक रीडिंग जेका आहे, बिकॉज बुक रीडिंग तव्हांजे आइडियाज़ जेको आहे उनखे शेप कंदी आहे। ऐं जॾहिं का तव्हांखे संगत में वेंदा कंहिं महफ़िल में वेंदा त तव्हां आइडियाज़ ॾेई सघंदा हूंदा। बुक रीडिंग जो फुक़दान आहे। हार्ड कॉपीज़ में त हाणे घटि पढ़िजे थो अॼुकल्ह, पर डिजिटल बुक्स बि हाणे काफ़ी अवेलेबल आहिनि, मतिलबु हज़ारें लखनि जी तादाद में ऑनलाइन अवेलेबल आहिनि, नौजवान डाउनलोड करे पढ़ी सघनि था। सो आई वुड ऑल्सो से कि नौजवान, मतिलबु मां छो निकितुसि, मुंहिंजे निकिरण जो इहो अंदरि क्यूरोसिटी हुई, उहा तड़प हुई, उहा तजस्सुस हुई, यार कुझु अॻिते करिणो आहे, कुझु करे ॾेखारिणो आहे। सो अॻिते करे ॾेखारिणो आहे, इहो न आहे तव्हां वटि गाॾी हुजे, बंगलो हुजे, मटीरियल। सो नॉट द मटीरियल लाइफ, बट आई थिंक एट द सेम टाइम जेको अंदरि कनेक्टिविटी आहे, अंदरि जेका लोड शेडिंग आहे न असांजी, उहा बेसिकली उनखे स्पार्क करिणो आहे, उनखे चिणग खे, छो त अंदरि पूरो हे दुनिया आहे पूरी। सो अगरि वंस यू आर कनेक्टेड अंदरि ई त तव्हां अॻिते इलाही कुझु करे सघो था। सो मां अॻिते जॾहिं वधुमि त मां पंहिंजी फील्ड पिक कई, देयर आई वॉन्ट टू ट्रेन। मां ट्रेनर आहियां, आई कैन टीच, मां पढ़ाए सघां थो। सो हाणे अल्हम्दुलिल्लाह मां प्रोफेसर्स खे बि ट्रेनिंग ॾियां थो अराउंड द ग्लोब, पाकिस्तान खां ॿाहिरि बि ॾेई आयो आहियां।
I'm also a life coach. So life coaching भी इन में हूंदी आहे त इन नौजवान खे ॿुधाइजो की वधणो कीअं आहे, अॻिते करिणो ख़ुशि कीअं कीअं. रहणो सो एब्सोल्युटली ख़ुशि कीअं रहणो आहे इन मिनिमल रिसोर्सिस. सही. सो इहो मुंहिंजो कमु आहे. सो आई थिंक वॉट बेसिकली तव्हां जेको सवाल कयो त मां ख़ैरपुर मां कीअं आयुमि. आई थिंक उहा चिड़ग थोरी घणी ॿरियल हुई, कंहिं वजह सां ॿरियल हुई. बुबड़ थी वई. एब्सोल्युटली. ज़बरदस्त. सो अञा बि उहो लर्निंग जो प्रोसेस जारी आहे. एक्ज़ैक्टली. दोस्तों हूअं बि चवंदा आहिनि दुनिया में 3 क़िस्मनि जा माण्हू हूंदा आहिनि. हिकिड़ा कामयाबु हूंदा आहिनि, हिकिड़ा वरी नाकाम हूंदा आहिनि, ऐं वरी टियां जेके हूंदा आहिनि न, कॾहिं कॾहिं कामयाबु हूंदा आहिनि, कॾहिं कॾहिं नाकाम हूंदा आहिनि. कामयाबु माण्हुनि वटि हमेशह आइडियाज़ हूंदा आहिनि, आइडियाज़ ते कमु कंदा आहिनि. ऐं जेके नाकाम माण्हू हूंदा आहिनि उन्हनि वटि सदाईं एक्सक्यूज़िस हूंदा आहिनि. यार कीअं थींदो, छा थींदो, मां करण जी बसि फ़िलहालु छॾीसि. उहो एक्सक्यूज़िस हूंदा आहिनि. छो न थियो, हो मूं वटि न हुयो, ही न हुयो. ऐं जेके एवरेज हूंदा आहिनि उन्हनि वटि कॾहिं आइडियाज़ हूंदा आहिनि, कॾहिं एक्सक्यूज़िस हूंदा आहिनि, कॾहिं आइडियाज़ हूंदा आहिनि, कॾहिं एक्सक्यूज़. चिटा न आहिनि हूंदा. त अॼु असां सिखंदासीं साकिब खां त चिटो कीअं थीजे. साकिब चिटो कीअं थीजे भाउ? हा, तव्हां ॻाल्हि कई जेके कामयाबु माण्हू हूंदा आहिनि उहे आइडियाज़ हूंदा आहिनि रियली. ऐं उहो आइडियाज़ सां गॾोगॾु उहो हुन ते इम्प्लीमेंट कंदा आहिनि, प्रैक्टिकल. कामयाबु माण्हू पंहिंजो पाण ते कमु कंदो आहे. सो प्राइमरीली असां हिकिड़ो टूल सेखारींदा आहियूं इन ट्रेनिंग. इट इज़ TPR. T for take, P for personal and R for responsibility. पंहिंजी ज़िमेदारी वंस तव्हां खणी वरिती की मूंखे हिन खे संभालणो आहे. सो वंस इहो अवेयरनेस स्टार्ट थिए थी असल में सजाद साहब अवेयरनेस खां अंदरि पंहिंजी पाण जी अवेयरनेस. सो अवेयरनेस लाइ काफ़ी सारियूं शयूं आहिनि. तव्हां जीअं शाह साहब, आई ऑल्सो डू भिटाई मेड ईज़ी. शाह साहब जो जेको कलाम आहे यंगस्टर्स ताईं हींअर, बिकॉज यंगस्टर्स पढ़ंदा आहिनि ऐं सम्झंदा आहिनि त ॾाढो ॾुखियो आहे, ईअं बंदि किताब बंदि करे रखी छॾींदा. सो मां इहा कोशिशि कयां थो पियो त मां उनखे सिंपलर कयां. भिटाई साहब में आई मीन इट्स द वर्ल्ड हिमसेल्फ. आई मीन अलाए इट्स वसी पूरी फील्ड जेका आहे. सो शाह साहब चए थो, तव्हांजी उन ॻाल्हि सां लिंक कयां थो त पंहिंजो पाण खे प्रेशर ॾींदा रहो. जीअं न कोयलो आहे न, यू आर लाइक अ कोल. तव्हां कोयले वांगुरु रहो. सो चए थो दुधा तूं न धई. दुधा मीन्स कोल. आग ओॾो न वञी. सो अञा उहो भठी में तूं वियो ई न आहे, उहो जेको किल न हुन में तूं वियो ई न आहे. उला जे इश्क जा सेता तूं न सही. अञा उला जेके आहिनि उहो जेको स्ट्रगल आहे, उहो जेको एफर्ट आहे तूं अञा कई न आहे. उभो ईअं चई तव्हां वागड़ियो आहियां. उहा ई तव्हां वारी ॻाल्हि. तयारु सुबुह जो उथां ऐं हर शइ तयारु हुजे. उभो ईअं चई तव्हां वागड़ियो आहियां मीन्स की तूं सम्झी थो तूं कामिल आहे. नो. सो ही सेज़ यू ऑल आर लाइक कोल. तव्हां सभु हिकिड़ो नौजवान जेको आहे, हिकिड़ो इंडिविजुअल जेको आहे, हिकु कोयले वांगुरु आहे. सो कोयलो जेको आहे न, कोयले मां ई हीरो ठहंदो आहे, डायमंड. बट एट सर्टन प्रेशर. तव्हां हुनखे प्रेशर अप्लाई कंदो ऐं उहा कंडीशन एनवायरमेंट ॾींदो त कोयले मां डायमंड क्रिएट थी वेंदो आहे. सो एग्ज़ैक्टली उहा ई ॻाल्हि आहे तव्हां वारी. त उहो छा कजे, फोकस करिणो आहे दैट यू कैन. तव्हां में एबिलिटी आहे. पंहिंजो पाण खे प्रेशर ॾींदा रहो. पंहिंजो पाण खे सिचुएशन वठी वञो जंहिंमें तव्हांखे ख़बर पए, तव्हां परखे सघो दैट यू कैन डू इट. तव्हां में हीअ एबिलिटी आहे. येस, उन प्रोसेस में पोइ तव्हांखे मेंटोर जी ज़रूरत पवंदी आहे, गाइडेंस ज़रूरत पवंदी आहे. आई एम श्योर हर मुल्क में, हर इदारे में, हर सिटी में कोई न कोई मेंटोर ज़रूरी हूंदो आहे. सो उन्हनि माण्हुनि सां वेहो जेके पॉज़िटिव हुजनि, जेके तव्हांजी लेग पुलिंग न कनि, जेके तव्हांखे कॉन्फिडेंस ॾींदा रहनि की यार यू कैन. सो उहे ई तव्हांजा जेके लिमिटिंग बिलीव्स आहिनि न, लिमिटिंग बिलीव्स मीन जेके उहे शयूं जेके तव्हांखे अॻिते वधणु न ॾींदियूं आहिनि लाइफ में. सो फॉर एग्ज़ाम्पल वन ऑफ द बिगेस्ट लिमिटिंग बिलीफ इज़ फियर. जेको आहे नौजवान, यार आई कांट डू इट, मां ॻाल्हाए नथो सघां, मूं में कॉन्फिडेंस न आहे. सो उहो जेको लिमिटिंग बिलीफ आहे न, उहे माण्हू तोड़ींदा आहिनि तव्हांजो. वंस यू रियलाइज़ दैट यू कैन डू इट त पोइ मंज़िल आसान थी वेंदी आहे. ज़बरदस्त ज़बरदस्त. अच्छा साकिब, हिकिड़ी तव्हांजी ॻाल्हि कई त पर्सनल जेका डेवलपमेंट आहे उन ते तव्हां कमु कयो था, ऐं उन ते पर्सनल डेवलपमेंट ते तव्हां कमु कयो था. शख़्सियत जी कीअं ख़बर पवंदी आहे त तव्हां वटि ज़ाहिर मुख़्तलिफ़ अचनि था, मुख़्तलिफ़ ज़हन अचनि था, कंहिंजो ज़हन कीअं आहे, डिफरेंट स्कूल ऑफ थॉट्स आहिनि सभिनी जा. तव्हां कीअं सम्झंदा आहियो, कीअं डाइवर्ट कंदा आहियो, कीअं तव्हां गाइड कंदा आहियो त तव्हांखे छा करणु खपे? अहिड़ो को मैकेनिज़म आहे तव्हां वटि? जी, फर्स्ट ऑफ ऑल त टाइम स्पेंड कंदा आहियूं उन्हनि सां. टाइम स्पेंड करण में सो उन्हनि खे पूरो मौक़ो ॾींदा आहियूं की पंहिंजो जहिड़ी तरह वणेनि उहे इंटरेक्ट कनि. सो कोई उनखे कोई कदगन न हूंदी आहे की भई यू कांट डू दिस दैट. सो उन में बिकॉज लिमिट जॾहिं कंदा आहियूं न त माण्हू जो टैलेंट उभरी न ईंदो आहे, बिकॉज उहो फियर में ई रहंदो आहे. असां छा कंदा आहियूं जॾहिं फॉर एग्ज़ाम्पल वी हैव स्टार्ट, जेको मां कमु सिखियो कराची में, अञा बि कयां थो, पूरी दुनिया में हाणे पाकिस्तान पूरे में कयां थो. सो मां उहो हाणे सेखारियां थो पियो. सो आई
मां हिकिड़ी अकेडमी ओपन कई आहे इन खैरपुर बाय द नेम ऑफ द स्किल्स अकेडमी खैरपुर। सो हुन में नौजवान असां वटि काफ़ी अचनि था। उन वटि पहिरियों त असां वटि टाइम स्पेंड कंदा आहियूं, टाइम स्पेंड करे उन्हनि खे करणु ॾींदा आहियूं जेको करणु चाहिनि। पोइ एट द सेम टाइम असां असेस कंदा रहंदा आहियूं। सो पर्सनल डेवलपमेंट जो पहिरियों आगाज़ ई असेसमेंट खां आहे। सो असेसमेंट थी वञे, उन खां पोइ तव्हां उन्हनि खे उन्हनि जी उन सां वेही करे उन्हनि खे डायरेक्ट कयो। डायरेक्शन लाइ हाणे टूल्स मौजूदु आहिनि दुनिया भर में, ऑक्सफर्ड यूनिवर्सिटी, स्टैनफर्ड, हार्वर्ड, इहे जेके आहिनि इहे टूल्स इस्तेमालु कंदा आहिनि त हिकु नौजवान जेको अचे थो उनखे असेस कीअं कजे, असेस करण खां पोइ उनखे कहिड़ी तरह कहिड़ी फील्ड में डायरेक्ट कजे जो उहो डायरेक्ट थियनि। ऐं साइंटिफिक रिसर्च बेस्ड टेस्ट मौजूदु आहिनि। सो असां टेस्ट कराईंदा आहियूं, उहो टेस्ट में उहा असेसमेंट निकिरी ईंदी आहे कि सजाद सुहाग साहिबु जेको आहे उनजो हे स्किल सेट आहे, उन में हे एबिलिटीज़ आहिनि, ऐं उन एबिलिटीज़ ऐं स्किल सेट जे बेसिस ते हुन जे लाइ हे करियर्स दुनिया में मौजूदु आहिनि। सो उहो वेही करे पाण ॿुधाए त यार मां हे करे सघां थो बेस्ड ऑन द टेस्ट, साइंटिफिकली प्रूवन टेस्ट। एंड ऑब्वियसली एट द सेम टाइम हिकिड़ो कंड्यूसिव इन्वायरमेंट। सो कंड्यूसिव इन्वायरमेंट जॾहिं हूंदो आहे न त नौजवान पाण जेको आहे सो खुलंदो आहे। वंस अगरि टीचर जेको आहे मोहबत करणु शुरू करे न स्टूडेंट सां, स्टूडेंट जा कलर ॾिसो कहिड़ा था निकिरनि। दैट्स व्हाट वी डू। एग्जैक्टली, ज़बरदस्त। सिर्फ़ु खैरपुर में था? इनिशली खैरपुर मां स्टार्ट किया, बट प्लान इंशाल्लाह सखर, शिकारपुर, लाड़काना। द विजन इज ब्रॉड। दादू एब्सोल्युटली द विजन इज ब्रॉड सर। बिल्कुल, बिकॉज मूंखे लॻे थो जेको मुंहिंजो वॉट आर माई फाइंडिंग्स आर कि कराची में काफ़ी कुझु थी रहियो आहे, बट हे बि थियणु घुरिजे अञा बि। बट वंस यू लीव कराची, हैदराबाद, टैलेंट बेतहाशा मौजूदु आहे। जस्ट लाइक जीअं तव्हां ॻाल्हि कई त दुनिया में त आहिनि, कराची में बि आहे, लीडरशिप स्कूल्स आहिनि उते, सम्झाइनि था, ॿुधाइनि था, सम्झनि था। दिस काइंड ऑफ दैट, जस्ट लाइक ये सजा साहब जेको मां तव्हां ॻाल्हि कई जंहिं स्कूल मां सिखियो आहे अहिड़ी तरह जो स्कूल हाणे मां उतां स्टार्ट कयो, बिकॉज मां हाणे चाहियां थो त मां कॉन्ट्रीब्यूट कयां। व्हाट आई नो इट्स माई रिस्पॉन्सिबिलिटी, आई गो बैक ऐं कॉन्ट्रीब्यूट कयां पंहिंजी नौजवाननि खे सेखारण जेको मां सिखी सघियो आहियां ऐं जेको मां अॻिते उनखे सेखारे सघां। उन लाइ नौजवान वटि पैसा हुजनि, टाइम हुजे या क्यूरियोसिटी हुजे? टई शयूं आई थिंक। पैसा कम्स नेक्स्ट, क्यूरियोसिटी कम्स फर्स्ट। सो असां जेके बि एडमिशन उते ॾींदा आहियूं न, असां चवंदा आहियूं वाई आर यू हंग्री, बुखायल आहीं? If you are hungry, then we will give you admission. पैसो अथे नथे, that's secondary. अगरि हंगर आहे, only then can you be admitted. हंगर ई न आहे ऐं तूं आयो आहे यार मां बसि बिकॉज टाइम किल करणु आयो आहियां, that's that. उनखे बि असां ऑब्वियसली हाणे ज़ाहिर आहे उनजो थी सघे थो ज़हन कंहिं जॻह ते डाइवर्टेड हुजे, ख़राबु हुजे, या जेको बि करप्टेड हुजे, या कंहिं बि यू नो करप्टेड आई मीन के यार नौजवान हाणे इलाही शयुनि में इन्वॉल्व आहिनि, टिकटॉक एंड ऑल दैट सोशल मीडिया जेको नेगेटिव यूज़ थिए थो, पॉजिटिव यूज़ बि आहिनि हर शइ जो, बट मोस्टली नौजवान बिकॉज उन्हनि खे गाइडेंस न आहे, डायरेक्शन न आहे, कुझु करण लाइ आहे न, त ज़ाहिर आहे उनखे नेगेटिवली यूज़ कनि। पर हिकु ॻाल्हि आहे, असांखे मां सभिनी खे क्रिटिसाइज़ पंहिंजी जाइ ते, असां वटि नौजवान वटि पोटेंशियल आहे तमामु घणो, टिकटॉक ते बि करण लाइ जेको कुझु बि करे पियो वट एवर, पर सुठो करे पियो, मां हुनखे पॉज़िटिव में वठंदो आहियां। एटलीस्ट उन एफर्ट कयो आहे, उन पंहिंजे हुतां खौल मां निकितो आहे, कुझु करण जी कोशिशि कयो आहे, उन में कॉन्फिडेंस आयो आहे, दुनिया खे ॾेखारे थो, ॿुधाए थो, उहा हेजिटेशन, उहा शाय, उहा बिल्कुलु ख़तमु आहे, निकितो आहे, उभरियो आहे, करणु चाहे थो, फेयर इनफ। हाणे नेक्स्ट छा आहे, उनखे पाथ खपे, इनखे टेक ऑफ करण लाइ, उहो कीअं कजे? आई थिंक अहिड़ा इदारा खुलणु घुरिजनि, अहिड़ा नौजवान जेके फॉर एग्ज़ाम्पल मां हाणे वञा थो, कॉन्ट्रीब्यूट कयां थो, मां इंटरेक्ट कंदो आहियां, त मां गाइड कंदो आहियां। सो अगेन तव्हां यू आर राइट, टिकटॉक हुजणु घुरिजे, हर सोशल मीडिया जो पॉज़िटिव यूज़ बि आहे, उन खौल मां निकितो बि आहे, बट आई थिंक लाइफ आहे न, इट्स लाइक अ व्हील। सो उन व्हील जा काफ़ी हिसा आहिनि, सो उन काफ़ी व्हील जे हिसनि मां अगरि को बि हिसो घटि थिए थो त व्हील जो जेका अलाइनमेंट आहे उहा ठीकु नथी रहे। सो उन व्हील खे बैलेंस करिणो आहे। टिकटॉक इज़ गुड, Facebook is good, Twitter is good, but only that is not good. That is not. Yes. So उनखे बैलेंस करिणो आहे। सर उहो बैलेंस थी वञे नौजवान खे, सो असां उहो बैलेंस करणु सेखारींदा। बैलेंस ईंदो हमेशह फोकस में, ऐं फोकस तॾहिं क्रिएट थींदो जॾहिं तव्हां पंहिंजे पाण खे पंहिंजे पाण सां टाइम स्पेंड करे ऐं इहो कोशिशि कंदो की यार मूंखे अॻिते वधिणो आहे, हाणे मां छा कयां, ऐं उहो तव्हांखे उहो ई ॿुधाए सघे थो जेको मेंटोर उन प्रोसेस मां गुज़री आयो आहे। उहो न ॿुधाईंदो जेको पाण, बिकॉज जंहिंजो एक्सपोजर ई न आहे, उहो तव्हांखे छा गाइड कंदो यार मूंखे अॻिते छा कीअं करिणो, कीअं वधिणो आहे। बिल्कुलु ईअं आहे। अच्छा, हाणे अचूं था, जीअं तव्हां ॻाल्हि कई त असां वटि कहिड़ियूं शयूं हिते आहिनि, नौजवान खे ख़बर त आहे, ॿाहिरि हिकिड़ी वॾी दुनिया पई आहे जेका हुन में मुंतज़र आहे, इंतज़ारु पई करे, असांखे ख़बर ई न आहे, असां में क्वालिटीज़ बि आहिनि, उनखे कीअं मतिलबु उभारजे, इन जे लाइ तव्हां वटि छा? आई थिंक टॉप नॉच नेटवर्क्स मौजूदु आहिनि। नंबर 1 इज़ लिंक्डइन।
लिंक्डइन में तव्हां दुनिया में माण्हू सां कनेक्ट करे सघो था। लिंक्डइन जेको हिकिड़ो सोशल मीडिया प्लेटफॉर्म आहे उहो स्पेसिफिकली आहे इन लाइ त तव्हां में टैलेंट आहे, वी हैव अपॉर्चुनिटी। सो अपॉर्चुनिटी वारा वेठा आहिनि, ॾियण वारा, मौक़ा ॾियण वारा, ऐं टैलेंट जेको आहे असांजा यंगस्टर्स जेके आहिनि। सो हाणे इहो आहे न, टैलेंट ॻोल्हे थो त अपॉर्चुनिटीज़ किथे आहिनि, ऐं अपॉर्चुनिटी ॾियण वारा जेके आहिनि उहे ॻोल्हनि था टैलेंट किथे आहे। सो द लिंक्डइन जेको आहे न प्लेटफॉर्म, उहो ब्रिज कंदो आहे तव्हांखे ॿिन्ही खे। हा, उन में हाणे ज़ाहिर आहे स्किल सेट खपे त हिकिड़े माण्हू सां ॿाहिरि अपॉर्चुनिटी ग्रैब करणु, हुन सां कनेक्ट कीअं करिणो आहे। सो कनेक्ट करण लाइ ऑब्वियसली तव्हां में कम्युनिकेशन स्किल्स हुजणु घुरिजनि, विच अगेन आई वुड से जेको स्किल सेट जंहिं वटि स्किल्स हूंदा न सजाद साहिबु, सवाल ई न आहे उहो बुख मरे किथे। स्किल्स में मुराद छा छा आहे, कहिड़ा कहिड़ा स्किल्स आहिनि जेके? आई थिंक राइटिंग स्किल्स, स्पीकिंग स्किल्स, लिसनिंग स्किल्स, रीडिंग स्किल्स, टेक्निकल नाउ दीज डेज टेक्निकल स्किल्स नंबर 1 आई वुड से। छो जो हाणे अॼुकल्ह फ्रीलांसिंग एतिरी वधी वई आहे, सो तव्हां घर वेठे काफ़ी पैसा कमाए सघो था वंस तव्हां में उहो स्किल अचणु। सो अगेन टेक्निकल स्किल में अगरि खोलींदो त डिजिटल तमामु वॾो आहे। सो यूट्यूब हलाइणु अचणु घुरिजे, ऐं यूट्यूब में पे था असां फॉर एग्ज़ाम्पल फ्रीलांसिंग अॼुकल्ह थिए थी पई, भई तव्हांखे फ़ोटोशॉप अचे थो, यू एडिट, तव्हां कोई क्लिप एडिट करे सघो था, तव्हां कोई ग्राफिक कोई क्रिएट करे सघो था, तव्हां कोई कंहिं कंपनी जो लोगो ठाहे सघो था। सो सजाद सुहाग साहब वेठो आहे यूनाइटेड स्टेट्स में, कंपनी आहे, उहो चए थो मूंखे लोगो खपे ऐं कलाक में खपे। उहो फ्रीलांस वेबसाइट्स ते अप कंदो, आई एम लुकिंग फॉर समबडी हू कैन डू इट। ऐं उहो सर सीरियसली मां तव्हांखे ॿुधायां 5, 8, 10, 15 मिंटनि जी कहाणी आहे। अगरि नौजवान उहो स्किल सिखी वठे, उन्हनि खे मिनिमम $10 त मिलंदा ई मिलंदा। अगर वो 5 मिनट में कम करे, 10 मिनट में करे, 15 करे, 10 इज़ स्टार्टिंग, $10 एंड वो वञी करे $100 ताईं पहुचंदो आहे। आई मेट दिस इंडिविजुअल, प्रियालो जो हुयो, उन हिते कमु कयो पेट्रोलियम इंजीनियरिंग, बिकॉज पेट्रोलियम जूं जॉब्स घटि आहिनि। उन जेको आहे हिते कमु करे इहो डिजिटल स्किल सिखिया। उन सिखियो त यार हे जेको कमु हमरा असां कराए थो, इहो त पाण वठे थो ऐं असां खां वरी जेको ऑनलाइन कराए थो। हाणे हुन नौजवान प्रियालो में 2-3 साल में स्टूडियो खोलियो आहे। ही शोड मी हिज अर्निंग्स, ऑनलाइन जेके अर्निंग करे थो। सजाद साहब इन विदिन 5 years पेट्रोलियम इंजीनियरिंग बिल्कुलु जॉबलेस वेठो, हिते अची थोरो टाइम स्पेंड कयईं। हाणे उहो अराउंड 50 lakhs per year कमाए थो। ऐं उते हुन छा कयो आहे, उन नौजवान एम्प्लॉयमेंट अपॉर्चुनिटी क्रिएट करे छॾियूं आहिनि प्रियालो जे नौजवाननि लाइ। ज़बरदस्त। सो हिकिड़ो त पाण सिखियो ऐं पोइ सॼे ॻोठ खे हाणे स्टूडियो क्रिएट करे वेठो आहे, एंड विच इज़ गुड। उनखे छा खपे, ओनली ही नीडेड 2 things, विलिंगनेस, कोई ॻाल्हि हंगर आहे केतिरी आहे, एंड इंटरनेट कनेक्शन। दैट्स इट। हा, ऐं हाणे इंटरनेट कनेक्शन तव्हां वटि जॾहिं 4G आहे, 5G जी ॻाल्हि हले थी, ॾिसूं था, पर तव्हां उन में शामिल आहियो, यू आर इन इट, यू आर इन द गेम, ठीकु आहे। पर हाणे डिपेंड करे थो तव्हां छा था परफॉर्म कयो, कीअं था परफॉर्म कयो, कीअं तव्हांजी शॉट्स छा आहिनि, तव्हांजा मतिलबु केतिरा सीरियस आहे पंहिंजे पाण सां। ऐं असांखे ज़बरदस्त तव्हां ॻाल्हि, ॾाढो ज़बरदस्त मूंखे मज़ो पियो अचे सिखणु वटां तव्हां वटां। हिकिड़ो नौजवान जेको इंटरमीडिएट करे वेठो आहे, ठीकु आहे, उहो ग्रेजुएशन असां वटि, तव्हांखे त ख़बर आहे त ग्रेजुएशन असां वटि प्राइवेट घणी थींदी आहे उते, या रेगुलर कॉलेजिस में, पर वञण खां कुझु कोन्हे का। उनजी एक्चुअल जेका डिग्री आहे, एक्चुअल डिग्री उहा आहे 9 पढ़ियल, 8 पास। सही। 9-10 में हू कॉपी करणु शुरू करे थो। एब्सोल्युटली, पाण चऊं था रियलिटीज़ ते न। हींअर असां 8 दर्जा पास आहियूं, 9 दर्जो पढ़ियल आहियूं, ऐं उन खां पोइ असांजो प्राइवेट प्रैक्टिसिस में जेके डिग्रीज़ आहिनि, 9th में हुन कॉपी कराई, हुन फलाणो करायो, हुन करायो, इंटर फर्स्ट ईयर बस आई केसीं, ग्रेजुएशन में केसीं। त एक्चुअल असांजी तालीम 8 पास, 9 पढ़ियल आहियूं। पाण छा कयूं, कीअं कयूं? इन जो जवाबु ज़बरदस्त जवाबु हूंदो त असां वटि जेका एजुकेशन जी क्वालिटी आहे, या असां वटि जेके डिग्रीज़ आहिनि स्पेशली, असां वरी हा मणंदा आहियूं। मुंहिंजो पुटु आहे साईं ग्रेजुएट आहे, मास्टर्स आहे साईं, मां मास्टर्स कयो अलाए कहिड़ी डिग्री मूं वटि आहे ऐं मूंखे नौकिरी नथी मिले। एक्चुअल असां वटि जेका पढ़ाई थियल आहे न, प्राइमरी स्कूलनि जी या ओवरऑल जेका ॻाल्हि कयूं, जेका हक़ीक़त ते घणे क़दुरु मबनी आहे, कुझु परसेंट सही पढ़िया आहिनि, 50% भला 50% ते आऊं चवां त असां पहिरें खां 8 दर्जे ताईं त इम्तिहान ई पास थियासीं, 9 दर्जे ताईं त पढ़ियासीं, पर 9 दर्जे जो इम्तिहान ॾिनोसीं कॉपी क्राइम करे, ऐं पोइ असां उहो मैट्रिक जो सर्टिफिकेट वरितो हुजे, या इंटरमीडिएट या ग्रेजुएशन। पर के अहिड़ा शागिर्द जंहिं बिल्कुलु प्रॉपर तालीम हासिलु कई आहे, उन्हनि जो चमकण जो अंदाज़ डिफरेंट आहे। वधीक असांखे ॿुधाईंदो त असांजो साक़िब
त साकिब इहो ॿुधाए त असांखे साकिब ईअं आहे न असां ईअं पढ़ियो बिल्कुलु सही सजाद साहब बिल्कुलु मूंखे बि चॉइस हुई 9th मैट्रिक फर्स्ट ईयर इंटर में कॉपी कयां न कयमि इन करे न कयमि बिकॉज़ हिकिड़ो जेको उस्तादु मूंखे पढ़ाईंदो हुयो उस्तादु संवारींदो आहे न कैरेक्टर बिल्डिंग कंदो आहे उस्तादु आहे उहो जेको असल में तव्हांजो कैरेक्टर बिल्ड करे सो कैरेक्टर बिल्ड कयो उन उहो कंदो रहंदो हुयो ड्रिलिंग कंदो रहंदो हुयो ज़हन में अगरि तूं हाणे कई अचण वारो वक़्तु तूं डिपेंडेंट हूंदे हमेशह अगरि हाणे न कई अचण वारे वक़्त में इंडिपेंडेंट थी वञे बिकॉज़ इंडिपेंडेंट तॾहिं थींदो आहे माण्हू जॾहिं तव्हां अचण वारे वक़्त में स्किल्स सिखंदा बिकॉज़ चवंदा आहिनि त स्किल्स आर फ्रीडम स्किल्स तव्हांखे आज़ादु करे छॾींदा उन चंगुल मां सो यू नो लॉन्गर इन द जेल अदरवाइज़ जेके नौजवान ॾिसो था अॼुकल्ह छा कयूं सही हाणे असांखे सम्झ में नथो अचे बिकॉज़ स्किल सेट ई न आहे न तंहिंजे करे यू आर इन अ प्रिज़न तव्हां हिकिड़े जेल में आहियो हाणे आज़ादु थियण लाइ तव्हांखे स्किल्स खपनि न रिज़ल्ट खपे न सर सक्सेसफुल थियणो आहे रिज़ल्ट खपे त तव्हांखे 3 शयूं खपनि नंबर 1 इज़ नॉलेज नंबर 2 इज़ स्किल्स एंड नंबर 3 विच इज़ वेरी वेरी इंपॉर्टेंट एटीट्यूड अगर एटीट्यूड बेहतर आहे स्किल सेट आहे नॉलेज आहे देन यू कैन डू वंडर्स दुनिया में सभु कुझु करे सघो था सभिनि खां हिन में इंपॉर्टेंट आहे एटीट्यूड हिते हूंदो आहे द वे यू थिंक ऐं जॾहिं तव्हां हुनखे एक्ट आउट कंदा उहो बिहेवियर थी वेंदो आहे सो फॉर एग्ज़ाम्पल अगरि मां हिते सुस्तु आहियां त तव्हांखे मां हींअर शो में बि सुस्तु लॻंदुमि अगरि मां हिते कॉन्फिडेंट आहियां कॉन्फिडेंस आहे मूंखे त मां तव्हांखे शो में बि कॉन्फिडेंस ॻाल्हाईंदे नज़र ईंदुमि सो सर अॼुकल्ह जेको आहे न नॉलेज त हासिलु हाणे त इंटरनेट खुली पई आहे वैराइटी ऑफ सोर्सिस आहिनि तव्हां बसि उहा दिलि खपे त यार करिणो आहे कुझु ऐं उन खां पोइ गॾु गॾु स्किल सेट ऐं स्किल सेट अची वियो आहे तव्हां में हाणे अगरि एटीट्यूड सुठो आहे त तव्हांखे रिज़ल्ट बि पॉज़िटिव मिलंदो अगरि थोरो शामिल कयूंसि उन में जेकॾहिं टाइम मैनेजमेंट बि अची वञे त एब्सोल्युटली टाइम मैनेजमेंट सो एटीट्यूड इज़ ऑल्सो टाइम मैनेजमेंट सो एटीट्यूड इहो आहे त मूंखे टाइम ते उथिणो आहे सुबुह जो ऐं पंहिंजो बिस्तरो जेको आहे उहो खणी करे साफ़ बि पाण ई करिणो आहे उनखे सेट बि पाण करिणो आहे लीडरशिप जी सभिनि खां चवंदा आहिनि क्वालिटीज़ पंहिंजो कमु पाण कयो सो नंबर 1 इज़ दिस सर येस यूर राइट टाइम मैनेजमेंट उहा उनजी बि काफ़ी टेक्निक्स आहिनि उनजे थ्रू माण्हू टाइम मैनेज करे सघनि था सो अगरि एटीट्यूड अॻिते वधण वारो न आहे बसि सिर्फ़ु सुम्हण वारो आहे सुताओ थी जाग वारो हुजे न त अञा त जेको आहे सो माण्हू सम्झ ई न पए सो एटीट्यूड अगरि नेगेटिव आहे न सर इहो टीचर में बि हुजे स्टूडेंट में बि हुजे या पेरेंट में हुजे कंहिंमें बि हुजे उनजो रिज़ल्ट हमेशह नेगेटिव हूंदो भले केतिरो बि स्किल सेट हुजेसि भले केतिरी नॉलेज छो न हुजेसि उन उस्ताद जे बारे में हमेशह जेको स्टूडेंट चवंदो आहे पढ़ायो त सुठो हुयईं स्किल बि सुठो हुयसि पर एटीट्यूड अहिड़ो हो जो सभु अंडराई साड़े छॾींदो यादि रहंदा आहिनि एब्सोल्युटली पर अगरि उस्ताद में नॉलेज सुठी हुजे स्किल सेट सुठो हुजेसि ऐं एटीट्यूड उहो हुजेसि न यार अच सजाद साहब अच साकिब साहब वे मां तोखे सेखारियो तोखे छा नथो अचे उन उस्ताद खे हमेशह स्टूडेंट यादि रखंदो आहे अहिड़ा टीचर्स अॼुकल्ह जे दौर में तमामु घटि आहिनि हुजणु घुरिजनि so attitude is what makes or breaks the personality ज़बरदस्त ॾाढो ज़बरदस्त साकिब न्यास ख़ासि खेली सची ॻाल्हि आहे त अहिड़ा नौजवाननि जंहिंसां प्रोग्राम करे ख़ुशी थिए थी मज़ो अचे थो ऐं सिखण वटां मिले थो ऐं सिखण जा दरवाज़ा न खुलियल हुजनि उहा जेका कड़ो आहे न उहो असांजे अंदरि में आहे सिखण जो जेकॾहिं असां कड़े खे थोरो लाइ खोलींदासीं त घणी शयूं अंदरि ईंदियूं उहा इजाज़त ॾियणी पवंदी सिखणो पवंदो ऐं घणो कुझु सिखूं पिया अॼु असां साकिब वटां अच्छा साकिब असां वटि घणो कुझु सेखारियो वञे थो कैरेक्टर बिल्डिंग आहे पैसा कमाइजांइ घरु वठिणो अथई गाॾी वठिणी अथई ठीकु आहे कॉम्पिटिशन में इहो आहे असां वटि अॼुकल्ह जे दौर में मटीरियल शयुनि जे लाइ घणो कुझु सम्झायो थो वञे सिखायो थो वञे ऐं इवन असांजा यंगस्टर्स बि इहो था सिखनि त मूंखे कैरेक्टर पासे ते जेके बि असांजा जेके लवाज़मात सदियुनि खां हलंदा आहिनि जीअं तव्हां छा साईं पढ़ो था सभु शयूं पर मूंखे मटीरियल शयुनि जे पोयां पढ़णो आहे इनखे कहिड़े तरीक़े सां उभारिजे इंसानियत बि हुजे ऐं उन सां गॾो गॾु जेका ज़ाहिर दुनियादारी आहे उनखे बि माण्हू पाण सां गॾु रखे त इहो कीअं कजे असांखे पंहिंजो बाबा ॿुधाईंदो आहे पंहिंजो मुंहिंजो चाचो आहे हींअर प्रोग्राम ज़रूरु ख़ैरपुर मां ॾिसी रहियो हूंदो असांजे दौर उन्हनि जे दौर में पढ़ायो वेंदो सिविक सेंस कैरेक्टर बिल्डिंग एथिक्स असांजे करिकुलम मां हाणे उहो माइनस करे छॾियो अथऊं सो एथिक्स या सिविक सेंस या कैरेक्टर बिल्डिंग या ॿिए कंहिंखे इज़त कीअं ॾियणी आहे सो फॉर एग्ज़ाम्पल हाणे आबदा परवीन ऐं तव्हां नसीबुल्लाह जो ॾिठी हूंदी त केॾी छा त ह्यूमिलिटी आबदा परवीन में झुकी करे मिले थी ऐं छा नसीबुल्लाह ॾिए थी त मां सर उहा थींदी आहे ॿ इंस्टीट्यूशन्स आहिनि हिकिड़ो आहे तव्हांजो घरु ॿियो आहे तव्हांजी दर्सगाह नेक्स्ट इज़ योर तालीमी इदारो जिते तव्हां एजुकेशन हासिलु करणो था स्कूल खां ॻाल्हि थींदो आहे सो उहा कैरेक्टर बिल्डिंग सर एम्बेड ई कोन्हे थियल हाणे करिकुलम में
सो जेकॾहिं न उहा करिकुलम में इम्बेड थिए, जेको ॿार जो ज़हन आहे न उहो कचो आहे, अगरि इनिशियल अर्ली स्टेजिस ऑफ हिज़ लाइफ, हिज़ करियर, हिज़ एजुकेशन, अगरि हुनखे ड्रिलिंग कई वञे, सेखारियो वञे न त हिकिड़ी इज़त छा हूंदी आहे ऐं मटीरियल जी अहमियत न हूंदी आहे, जेका अहमियत हूंदी आहे घणी उहा कैरेक्टर जी हूंदी आहे, बिकॉज मटीरियल त अचिणो वञिणो आहे न, इहो अॼुकल्ह कोई सेखारे नथो. वॉट यू गेट एट द एंड ऑफ द डे, जॾहिं तव्हां हितां वेंदो दुनिया छॾे त छा खणी वेंदो? नथिंग. यू विल गेट नथिंग. उहो ई जेको आहे तव्हांजो डस्ट, चवंदा आहिनि न, डस्ट विल रिड्यूस टू डस्ट, मिटी मिटी में जेको आहे सो मिली वेंदी. सो सर, नंबर वन आई थिंक करिकुलम में इम्बेड करणु घुरिजे इहा शइ, बिकॉज करिकुलम इम्बेड न हूंदी त ॿार जेको पढ़े थो उहो छा सिखंदो. एट द सेम टाइम करिकुलम में इम्बेड हुजे त घर में बि हुनजो वरी सिंक हुजे. सो जेको पढ़ी अचे ॿार, घर में बि वरी उहो सिखे. सो फॉर एग्ज़ाम्पल ॿार कैरेक्टर अगरि बिल्डिंग करणी आहे त पीउ पुट खे इहो न चए त ॿाहिरि खीर वारे खे चए त बाबू न वेठो आहे घर में अंदरि, उनखे इहो चए, बिकॉज इहो टीच था कयो न हाउ टू लाई, कूड़ कीअं तव्हां त वेठो आहे था चओ, माण्हू त क़ुर शरीफ़ पढ़ंदे पढ़ंदे दरवाज़ो न चईसि त कोन्हे को. एब्सोल्युटली. सो उते ई सा डिस्कनेक्ट आहे. सो पीउ माउ जो वॾो रोल आहे कैरेक्टर बिल्डिंग में, बिकॉज अगरि उहे मटीरियल न आहिनि न सर, जेको ॿार आहे न उहो बि मटीरियलिस्टिक, उनजा चांसिस प्रोबेबिलिटी घटि आहे उहो मटीरियल दुनिया खे एतिरो पसंदि करे. मटीरियल इज़ इम्पॉर्टेंट. ईअं न आहे त मनी इम्पॉर्टेंट न आहे, मनी इज़ वेरी इम्पॉर्टेंट, मटीरियल इज़ इम्पॉर्टेंट, दुनियादारी बि आहे, बट नॉट द ओनली थिंग. पर इंसानियत बि हुजे. सिर्फ़ु तव्हां माण्हुनि खे इस्तेमालु कयो, शयुनि सां प्यारु कयो, ईअं न हुजे. शयुनि खे इस्तेमालु कबो पर माण्हुनि सां प्यारु कबो. एब्सोल्युटली, माण्हुनि सां प्यारु कबो. उहे शयूं आहिनि जेके सिखण जी सो ज़रूरत आहे. उस्ताद, टीचर्स ऐं अहिड़ा फ्रेंड्स ऐं अहिड़ा वालिदैन उनजो मिली करे किरदार. A man is known by the company he keeps. बिल्कुलु ईअं, बिल्कुलु ईअं. अच्छा, साकिब, ॿी ॻाल्हि असां अचूं था कॉन्फिडेंस ते. कॉन्फिडेंस बिल्डिंग में किथे किथे असां वटि लैक्स आहिनि. पाण सम्झो था त असां वटि नौजवाननि में, हा ऑब्वियसली, आई थिंक जॾहिं उन्हनि खे धुतकारियो थो किथां खां वठी कॉन्फिडेंस ॾियण जी ज़रूरत आहे. मुंहिंजो नंढो आहे, ही इज़ 5 years old. हाणे मां हुनखे ख़्यालु रखंदो आहे पर शयूं करणु ॾींदो आहियां. अच्छा. फॉर एग्ज़ाम्पल ॾाकण ते चढ़ंदो आहे, पोयां ख़्यालु रखंदो आहे, इहो न चवंदो आहे सिधो किरी पवंदे. सही. बिकॉज जॾहिं उहो किरी पवण वारो, जॾहिं उहो ड्रिलिंग कंदा न, उहो कॉन्सेप्ट ॾींदो त ॿार थोरो ड्रिलणु शुरू थींदो आहे. तव्हां ॿार जी केयर कयो, फ्रॉम द वेरी बिगिनिंग जी ॻाल्हि थिए थी. सो ॿार खे उनजी पोयां ख़्यालु रखो पर करणु ॾियो हुनखे. लेट देम डू इट, लेट देम एक्सपेरिमेंट. ॿार छा आहे, ॿार हमेशह तव्हां ॾिसंदव एक्सपेरिमेंट कंदो रहंदो. असां छा कंदा आहियूं एज़ अ पेरेंट, उनखे एक्सपेरिमेंट करण खां रोकंदा आहियूं. सो जेको फियर आहे उनजी उहो इंस्टिल कंदा आहियूं फ्रॉम द वेरी बिगिनिंग. असां पंहिंजा ख़ौफ़ उन में ॾिसंदा आहियूं. एब्सोल्युटली. सो जेकॾहिं सुम्हंदो न चवंदा आहियूं त उहो अचई थो फलाणो बिलो, सही, या फलाणो उहो खाई छॾींदो. दिस इज़ नॉट ओके. सो अगरि ॿार खे शुरू में ई इहो कॉन्सेप्ट ॾिनो वेंदो, सजाद साहब, नाउ द साइकोलॉजी या पूरी दुनिया में हाणे रिसर्च थी चुकियूं आहिनि, अगरि इंस्टिल थी वियो फियर फ्रॉम द वेरी बिगिनिंग, उहो ॿारु अॻिते हली करे जेको आहे सो पोइ हर शइ खां डिॼंदो रहंदो, अॻिते क़दम वठण खां डिॼंदो. फॉर एग्ज़ाम्पल मुंहिंजी भेण आहे न, हाणे बि हुनखे लॻंदो आहे 4 दीवारूं जेके आहिनि उन में जिन आहिनि, ऐं राति जो उथणु ईंदी आहे पाणी पीअण, तो या त पंहिंजे हस्बैंड खे चवंदी आहे या त को हुनखे चवंदी आहे मूंखे यार थोरी त बीह त मां पाणी पीआं. उहो इंस्टिल जेको फियर हो घर में कयो हो, शुरूआत में कयो. उहो ॿारु जॾहिं अॻिते अचे थो लाइफ में, करियर में, त उहो फियर, बिकॉज असांजे माइंड जा 2 हिसा आहिनि न, सबकॉन्शियस, कॉन्शियस. सबकॉन्शियस खे ख़बर न हूंदी आहे त ग़लति छा आहे सही छा आहे, उहो स्टोर कंदो वेंदो आहे मेमोरी कार्ड वांगुरु. सो उहो कॉन्शियस में तॾहिं ईंदो आहे जॾहिं तव्हां ऑब्वियसली कुझु शइ करणु लॻंदा हो. सो इहे सबकॉन्शियस ॿारनि खे असां फ्रॉम द वेरी बिगिनिंग, कुझु बि कयो तव्हांजो इनसाइट आउट थींदो, जेको तव्हांजे इनसाइट में आहे. सो उहो सबकॉन्शियस में रहंदी आहे. सो जॾहिं ॿारु वॾो थींदो आहे न, पोइ हुनजे कॉन्शियस लेवल में उहा शइ ईंदी आहे ऐं पोइ न करे सघंदो हूंदो आहे, उहो फियर हूंदो आहे. पोइ हुनखे हाणे त ख़ैर टोड़े सघिजे थो हुनखे बि. सो हुन सबकॉन्शियस में वञी करे हाणे त प्रैक्टिस अहिड़ियूं अची वियूं आहिनि, उनखे अनलॉक करे हुनखे टोड़े सघे थो, ताकी उहो ॿारु इहो दिस इज़ वॉट वी आर डूइंग इन खैरपुर, इन सखर, इनशाला पूरे सिंध में करण जो इरादो आहे. त नौजवान खे उहो कॉन्फिडेंस दीजिए दैट यू कैन डू इट, यू कैन डू एनीथिंग इन लाइफ, प्रोवाइडेड क्यूरोसिटी हुजे, अॻिते वधण जो तजस्सुस हुजे. अच्छा, हाणे अचूं था साकिब, लैंग्वेज स्किल्स केतिरो इम्पॉर्टेंट आहे? वेरी वेरी इम्पॉर्टेंट, वेरी इम्पॉर्टेंट. फॉर एग्ज़ाम्पल लैंग्वेज, सो असां जेको हाणे कोर्स करायूं पिया उते स्पोकन इंग्लिश एंड पर्सनल डेवलपमेंट आहे. असां सम्झूं था अंग्रेज़ी जेका आहे उहा, बिकॉज इंटरनेशनल लैंग्वेज आहे, तव्हां दुनिया जे माण्हुनि सां कम्युनिकेट कयो था, तव्हां हिते अची कम्युनिकेट कयो था, तव्हांजा बुक्स काफ़ी अंग्रेज़ी में आहिनि. कम्युनिकेशन, लैंग्वेज सिखणु वेरी इम्पॉर्टेंट ऐं हुनजी डिलीवरी तमामु वॾी इम्पॉर्टेंट आहे. सो
हाणे त काफ़ी सजाद साहब ईज़ी बि थी वियो आहे बिकॉज़ टेक्नोलॉजी जो दौर आहे टेक्नोलॉजी त बिल्कुलु ईअं इट्स वेरी ईज़ी तव्हां इंटरनेट ते वेही करे हार्वर्ड जे प्रोफेसर खां पढ़ी ॾिसण में ऐं करण में वरी फ़र्क़ु त आहे न ऐं ॾिसंदो रहां प्रैक्टिकल न हुजां प्रैक्टिस में न हुजां प्रैक्टिस कयईं ई न ऐं सम्झी वञा सभु शयूं कयां वरी अखज़ इहो कयां त ठीकु आहे मां फॉर एग्जाम्पल साहिब अंग्रेज़ी आहे न असां में हींअर इन में बि फियर अथव मां ॻाल्हाईंदुमि त मां जज थींदुमि हा यार मां ॻाल्हायां हे मां जुमिलो अलाए कीअं ॻाल्हायो हा बिल्कुलु परवाह न आहे करणी असांजे स्टूडेंट्स खे इहो चवंदा आहियूं बिल्कुलु परवाह न करणी साम्हूं वारो छा थो चए वाए बिकॉज़ इंग्लिश इज़ नॉट योर लैंग्वेज यू आर लर्निंग इट तव्हां हिनखे सिखी रहिया आहियो सुठी ॻाल्हि हिकिड़ी मॉर्निंग शो में हिकिड़ो अंग्रेज़ आयो कंहिं चैनल ते मां हुनजी ॻाल्हि ॿुधी सो हुन खां पुछे पई हिकिड़ी ख़ातून होस्ट त तव्हां उर्दू कीअं था ॻाल्हायो तव्हां आप इसकी टांगे भी तोड़ देते आप इसके सब कुछ तोड़ देते हैं ॾाढो ख़ूबसूरत जवाबु जॉर्ज फुल्टन उन एॾो ख़ूबसूरत जवाबु ॾिनो हुन सिर्फ़ु हिकिड़ो जुमिलो चयो हुन चयो त इंग्लिश उर्दू इज़ नॉट माई लैंग्वेज आई एम लर्निंग इट सेम सिमिलरली इंग्लिश इज़ नॉट आवर लैंग्वेज वी आर लर्निंग कैपेबिलिटी आहे जो असां ॻाल्हायूं था तव्हां उते वञो ॿाहिरि वञो वेस्ट में वञो तो हैरान थींदा आहिनि त तव्हांखे शाबाश आहे तव्हां असांखे ॿुधायो असां त मोहताज आहियूं असांखे हिकिड़ी ॿोली थी अचे तव्हां त केतिरा ज़बरदस्त आहिनि ऐं असां त वरी आउं चवंदा आउं त ख़ुशनसीब आहियां ऐं पाकिस्तान में रहां थो त एटलीस्ट मूंखे 4-5 ॿोलियूं अचनि थियूं छाकाणि त उर्दू बि ॻाल्हाए थो वञा ऐं सिंधी बि ॻाल्हाए थो वञा घर में सराइकी ॻाल्हाईंदो आहियां अंग्रेज़ी सम्झी थो वञा थोरो टंगू पहिरियों हे हो कुझु ॿी ॿोली सम्झंदासीं व्हिच इज़ ओके कंप्लीटली ऑलराइट बिल्कुलु लैंग्वेज कीअं न बिकॉज़ तव्हां अगरि पंहिंजो रिमोट कंट्रोल ॿिए कंहिंजे हथ में ॾींदव न आहे पर लैंग्वेज सिखणु खपे एब्सोल्युटली वेरी वेरी इंपॉर्टेंट सिखणु खपे लाज़मी न आहे त का बि भले अंग्रेज़ी तव्हांजी ॻाल्हि वांगुरु त इंटरनेशनल लैंग्वेज आहे ठीकु आहे अचे तव्हां फ्रेंच सिखो चाइनीज़ सिखो चाइनीज़ सिखे माण्हू फ्रेंच सिखे हुन सां गॾोगॾु अरबी असां वटि आहे ॾाढो ईज़ी इहे कुझु अहिड़ियूं ॿोलियूं आहिनि जंहिंजो असां ते असरु आहे चाइनीज़ जो आस्ते आस्ते पाण शिशे विशे कंदासीं थोरी देरि में उन खां पोइ अरबी ज़ाहिर आहे असांजे दीन जे हिसाब सां मज़हबी हवाले सां ख़िते में असांजो उथण में असरु आहे बाक़ी हाणे ऑप्शनल आहिनि तव्हां फ्रेंच सिखो तव्हां हुन सां गॾोगॾु ॿियूं ॿोलियूं आहिनि अॼुकल्ह त टर्किश ॿोली ज़बरदस्त ॻाल्हाइनि था असांजा जवान हथु गुड़गाज़ी लॻा पिया आहिनि थिया अच्छा कॉन्फिडेंस बि अची वियो कैरेक्टर बिल्डिंग थी वई हाणे अचूं जॉब सर्चिंग ते तव्हां ॻाल्हायूं त लिंक्डइन सां पाण खे कनेक्ट लिंक्डइन काफ़ी वेरी वेरी लाइक हाणे हींअर असल में ट्रेंडिंग इज़ लिंक्डइन बिकॉज़ सीवी हिकिड़े इदारे में हज़ारे सीवीज़ ईंदियूं आहिनि ऐं उनखे शॉर्टलिस्ट करण वारा चंद माण्हू हूंदा सो चंद माण्हू कंहिंजी सीवी सिलेक्ट करे कंहिंजी सीवी सिलेक्ट कंदा उहा अगरि बाई चांस अची वई काई सीवी तव्हांजी अगरि तव्हांजी अची वई त यू कैन बी कॉल्ड फॉर इंटरव्यू अदरवाइज़ जेको हाणे प्लेटफॉर्म आहे उहो लिंक्डइन आहे हर नौजवान जेको ग्रेजुएट करे थो या जो ग्रेजुएशन करे रहियो आहे बैचलर्स मास्टर्स ही नीड्स टू बी और शी नीड्स टू बी प्रेजेंट ऑन लिंक्डइन विद अ हैंडसम प्रोफाइल में छा हूंदो आहे प्रोफाइल में ऑब्वियसली मां उहो ई ॻाल्हि कयमि त तव्हां कुझु न कुझु कंदा रहो जेको कुझु न कुझु कंदा रहंदव न त उहो बि तव्हां हुन में फीड कंदा रहंदव अॼु मां हिते हिन कम्युनिटी में हिन सां गॾु वॉलंटियर कमु कयो इहो जेको कमु आहे न इहो जेको इदारा नौकिरी ॾियण वारा हूंदा आहिनि उहे इनखे वेटेज ॾींदा आहिनि की यार हीउ वांदो न वेठो हुयो हिन कुझु न कुझु कयो पिए हिन रिसर्च कई पिए सो उहो तव्हां लिंक्डइन ते विझंदा रहो लिंक्डइन ते हज़ारे माण्हू हाणे रिक्रूटमेंट जो प्लेटफॉर्म ई उहो आहे उहो रिक्रूटमेंट लाइ उहो ॻोल्हींदा आहिनि त कहिड़ो टैलेंट सो ॾिसो सर हाणे डिजिटल दौरु आहे न उन डिजिटल दौर में लिंक्डइन में पंच कंदा आहिनि त या फलाणे स्किल जो माण्हू मूंखे मिले सो स्किल पंच करे छॾियूं स्किल पंच करे हज़ारे प्रोफाइल हुनजे साम्हूं अची वेंदा बाइफरकेट थी वेंदा बिल्कुलु सो फॉर एग्ज़ाम्पल मूंखे खपे लेट्स से समबडी हू स्पीक सिंधी त मां लिंक्डइन ते वञी लिखंदुमि सिंधी त उहे प्रोफाइल खोलींदा जंहिंजे प्रोफाइल में पंच थियल हूंदो हिन हीअ सिंधी आहे हिन में हे स्किल्स आहिनि सो बाइफरकेट तव्हां वारी ॻाल्हि थी वेंदो सो उन लाइ आसानु हूंदो आहे रिक्रूटर लाइ की यार कहिड़े माण्हू खे जॉब ॾिजे पोइ हुनजो हाणे त तव्हां ज़ूम ते इंटरव्यू हिकिड़ो नौजवान जो ग्रेजुएट करे रहियो आहे या करे थो ही नीड्स टू डू समथिंग और शी नीड्स टू बी अप ऑन समथिंग कुझु न कुझु कंदो रहे नंबर 1 वॉलंटियर वर्क नंबर 1 टीचिंग कंदो रहे टीच करे सघे थो असांजी हींअर एमरजेंसी आहे एजुकेशन सिंध में तालीम जी सो आउट ऑफ स्कूल काफ़ी चिल्ड्रन आहिनि हिकिड़ी अपॉर्चुनिटी आहे त तव्हां वञी करे उनखे पढ़ाइणु शुरू कयो फ्रीलांसिंग कयो कुझु न कुझु कंदा रहो एंड एट द सेम टाइम एट द प्लेटफॉर्म यू कैन मेक यूट्यूब वीडियोज़ ठाहियो तव्हां सो इन काफ़ी अहिड़ा खोड़ सारा जेके अपॉर्चुनिटीज़ तव्हां प्रॉब्लम्स आहिनि जेके तव्हां अपॉर्चुनिटी में कन्वर्ट करे सघो था ऐं उन थ्रू तव्हांजी CV जेका आहे उहा डिवेलप थी सघे थी अॻिते हली करे जेकॾहिं नौकिरी करणी आहे त इहे शयूं कमु ईंदियूं जेको करे रहिया आहियो
हर उहो नौजवान जेको कुझु मतिलबु जेको कुझु करे थो उनखे ई इदारो नौकिरी ॾींदो आहे बिकॉज़ इदारे जो सुवाल पहिरियों इहो ई हूंदो आहे व्हाट कैन यू गिव मी व्हाट कैन यू डू फॉर मी सही ॻाल्हि आहे। अगरि उहो स्किल सेट हूंदो नौजवान वटि प्रेज़ेंटेशन स्किल्स कम्युनिकेशन स्किल्स स्पीकिंग रीडिंग राइटिंग इहे अगरि नौजवान में स्किल्स न हूंदा त नौजवान अॻिते नथो वधी सघे अलमियो हींअर इहो आहे आई टेल यू सर यूनिवर्सिटी स्कूल कॉलेज में इहे स्किल्स पढ़ाई ई घटि था वञनि इम्बेडिड ई न आहिनि सो जेका मार्केट खे शइ खपे उहा नौजवान में आहे ई न सो नौजवान जॾहिं अचे थो उहो चए थो अच्छा हाणे त मूंखे हे बि सिखणो हे बि सिखणो ओ भाई तव्हांखे सिखी अचिणो हो न इहो सही पोइ मार्केट हा दिस इज नॉट अ ट्रेनिंग सेंटर सही ॻाल्हि आहे वो प्रोफेशनल वॾो डिस्कनेक्ट आहे वो चवंदा दिस इज नॉट अ ट्रेनिंग सेंटर तव्हां पहिरें ट्रेनिंग वठी अचो वी हायर प्रोफेशनल सो वॾो डिस्कनेक्ट आहे सजाद साहब एकेडेमिया ऐं इंडस्ट्री में ऐं उहो डिस्कनेक्ट सिर्फ़ु स्किल सेट जो आहे फॉरवर्ड लिंकेजेस भी घटि पाण में हिक ॿिए सां कोन्हनि के काफ़ी ऐं नेटवर्किंग नंबर टॉप नॉच तव्हांखे स्किल्स अची विया हर शइ अची वई हाणे छा कयूं लिंक्डइन नेटवर्किंग प्लेटफॉर्म आहे पर एट द सेम टाइम काफ़ी अहिड़ा इवेंट्स थींदा रहंदा आहिनि जंहिंमें यू नीड टू गो फॉर एग्जाम्पल सिंध लिटरेचर फेस्टिवल अथव वञो माण्हुनि सां मिलो PR ठाहियो डेवलप इट एंड देन ऑब्वियसली तव्हां हुनखे ॿुधायो तव्हां हे करे रहिया आहियो एंड देन इहो आस्ते आस्ते तव्हांजी ईअं प्रोफाइल डेवलप चवंदा आहिनि त नेटवर्क जेको आहे तव्हांजो इज़ योर नेटवर्थ सही सो जेतिरा माण्हू तव्हांखे सुञाणींदा हूंदा ओतिरो तव्हांजी नेटवर्थ बिल्ड थींदी डेफिनेटली चैलेंज छा आहे नौजवाननि में अॻिते वधण लाइ अगेन आई वुड से पर नथन उधरण वारा पर अथन हा बट दे डोंट एक्चुअली उन्हनि खे वेठा आहिनि थिया पर आहिनि बुलंदी ते वेठा आहिनि मसलो इहो आहे त आउं कल्ह हिकिड़ी ॻाल्हि पे कई हिन ई प्रोग्राम में कई त हिकिड़े बादशाह ॿिए बादशाह खे बाज़ ॾिना न त हिकिड़ो बाज़ फर्स्ट क्लास परफॉर्म पियो करे हिकिड़ो उॾे ई न पियो उनखे फर्स्ट क्लास कंफर्ट ज़ोन में वेठो हुयो उहो कंफर्ट ज़ोन मां निकिरणो पवंदो उहा टारी कटणी पवंदी जिते उहो वेठो आहे पर आहिनि कटियो ॾिसो कीअं थो उॾामे किरंदो कोन उॾामंदो पर उनखे ख़बर न आहे त पर आहिनि सो उहा तव्हांजी रियलाइज़ेशन पर त आहिनि रियलाइज़ेशन न आहे की मूंखे पर आहिनि या न आहिनि बसि इहा रियलाइज़ेशन ॼणी आहे एंड आई थिंक इहो जीअं हिकिड़ो असां ट्रेनिंग में टूल सेखारींदा आहियूं त जॾहिं तव्हां कोई बि स्किल सिखंदा हो न त उन खां सिखण खां पहिरियां तव्हां ग़फ़लत में हूंदा सो ग़फ़लत उहा स्टेट आहे जंहिंमें मूंखे ख़बर न आहे त मूंखे ख़बर न आहे you know I don't know that I don't know सही उन खां पोइ वारी स्टेज ईंदी आहे बेदारी माण्हू खे ख़बर पवंदी आहे त मूंखे ख़बर न आहे सो आई नो दैट आई डोंट नो फॉर एग्जाम्पल तव्हां कोई स्किल सिखो तव्हांखे ख़बर ई न हूंदी आहे उहो स्किल आहे बि जॾहिं आहिस्ते सिखणु लॻंदा आहियूं लेट्स से फॉर एग्जाम्पल असां कार सिखीसीं हलाइणु असांखे ख़बर थोरी हुई कॉन्शियस माइंड में सबकॉन्शियस में ख़बर ई न हुई जॾहिं वेठासीं स्टीयरिंग व्हील हलायोसीं त ख़बर पई आई नो दैट आई डोंट नो उन खां पोइ ग़फ़लत बेदारी यू बिकम अनाड़ी तव्हां अनाड़ी थींदा सो अनाड़ी मां प्रैक्टिस कंदा हो धिका थबा खाईंदा हो स्ट्रगल कंदा हो खॾे में हणंदा हो मां एक्सीडेंट थींदो आहे अलाह माफ़ करे बट थींदा आहिनि न सो वंस यू बिकम अनाड़ी एब्सोल्युटली आहिस्ता देन प्रैक्टिस कंदा अचो देन वन डे यू बिकम अ खिलाड़ी सो इहो हूंदो दिस इज़ व्हाट द स्टेज ज़बरदस्त बहितरीन ॾाढो मज़ो आयो तमामु सुठो पर वक़्त सां वॾी हलियो ख़बर ई न पई छा पैगाम हूंदो साकिब जो असांजे ॾिसण वारनि नौजवाननि जे लाइ ऐं सभिनी जे लाइ जनरली पैगाम आई थिंक पैगाम ॾाढो सिंपल आहे तव्हां में टैलेंट आहे तव्हां में एबिलिटीज़ आहिनि यू ऑल नीड टू डेवलप योर स्किल सेट ते कमु कयो कॉन्फिडेंट थियो दुनिया खे फेस कयो चैलेंजिस हर इंसान वटि आहिनि हर को चैलेंजिस खे फेस करे थो बट उहो ई इंसानु कामयाबु थिए थो जेको उन चैलेंजिस खे सिर्फ़ु अपॉर्चुनिटीज़ थो सम्झे ऐं उनखे कन्वर्ट थो करे छा चवंदा आहिनि जीअं अगेन अपॉर्चुनिटीज़ में उहो स्टक नथो रहे सो कॾहिं स्टक न थियो मेंटोर सुठा ॻोल्हियो किताबूं पढ़ो बुक्स पढ़ो ऐं बसि कामयाबु थियो कामयाबी इज़ जस्ट अ स्टेप अहेड एंड सभु कुझु हर इंसानु करे सघे थो हर इंसान में टैलेंट आहे कोई अजमी अरबी खां बहितर न आहे सभु टैलेंटेड हो अल्हम्दुलिल्लाह एंड अॼुकल्ह जे डिजिटल दौर में जंहिंमें हाणे मेटावर्स दुनिया में वञी रहिया आहियूं असां डिजिटल स्किल सिखो हे दिस इज़ द वेरी वेरी इंपॉर्टेंट स्किल हिन दौर में डिजिटल स्किल जे न सिखियो उहो अॻिते नथो वधी सघे सो डिजिटल स्किल सिखो एंड जंहिंखे ख़तमु कयो चंगुल मां आज़ादु थियो स्किल्स वठो एंड स्किल्स आर फ्रीडम
एंड ऑल द बेस्ट। थैंक यू वेरी मच। ॾाढी ख़ुशी थी, ॾाढो Same मज़ो आयो here. ॻाल्हाइण में, टाइम ईअं उॾामी वियो, ख़बर ई न पई। Yeah. ऐं रियली नो वर्ड्स कि तव्हां सां मिली केतिरो मूंखे मज़ो आयो, केतिरी ख़ुशी थी आहे। थैंक यू वेरी मच फॉर कमिंग। Thank you for inviting. टाइम ॾियण जी महिरबानी जी दोस्तो। मॉर्निंग शो करण जो जेको वॾे में वॾो रीज़न आहे, उहो अहिड़ा दोस्त जॾहिं मिलनि था, जॾहिं सिखण वटां मिले थो न, पोइ सुबुह जो जॾहिं उथंदा आहियूं असां निंड मां त सोचींदा आहियूं त छा कबो, पोइ जॾहिं अहिड़नि दोस्तनि सां मुलाक़ात थींदी आहे त अखि खुली वेंदी आहे ऐं पोइ अखि पटण शुरू कंदा आहियूं। अखि ॿूटण में पटण में जेको फ़र्क़ु आहे न, उहो इहो ई आहे त अखि पटिजे। ऐं अखि कीअं पटिजे, जॾहिं आसपास जे माहौल खे बहितर ॾिसंदासीं, जेकॾहिं नाहे त कंदासीं। पंहिंजे मेज़बान सजाद सुहा खे ॾींदा इजाज़त। इंशा अल्लाह ताला दुआनि में ज़रूरु यादि रखिजो। इंशा अल्लाह ताला तव्हां सां थींदी सुभाणे मुलाक़ात। तेसीं ताईं अलाह निगहबान। थैंक यू।